नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार अमाया बिशारा सुमरो नजर विजनासी खास खबर बेतमादी वारी रिथ लाइ क़ौमी असम्बली जो इजलास ईंदड़ हफ़्ते थियण जो इम्कान हुकूमत पंहिंजनि समूरनि मेंबरनि खे इस्लामाबाद में रहण जी हिदायत करे छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो क़ौमी असम्बली जे मेंबरनि जा ख़दशा हल करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म जो क़ौमी असम्बली जे मेंबरनि सां मुलाक़ात जो फ़ैसिलो। मुलाक़ात दौरान बेतमादी वारी रिथ ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। PDM जो सरबराही इजलास सुभाणे तलब मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि PDM जो इजलास थींदो। मौलाना फज़ल रहमान हुकूमती इत्तेहादिन ऐं अपोज़िशन सां मुलाक़ात बाबति अॻुवाननि खे एतमाद में वठंदो। नून लीग जो क़ाइद नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए इजलास में शिरकत कंदो। बेतमादी वारी रिथ ते हिकमत अमली जोड़ी वेंदी। अपोज़िशन जी बेतमादी वारी रिथ सियासत में विछोटियूं पैदा करे छॾियूं आहिनि। जमहूरियत इंतहाई विर्छ जो कमु न आहे, पर हिन में घटि इतफ़ाक़ राय हूंदो आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो ट्वीट चवे थो वेहणु ॾुखियो न आहे, बाद में ठा करणु ॾुखियो हूंदो आहे। एतिरी विर्छ न हुजे जो ॻाल्हि ॿोल मुश्किल थी वञे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आवाम इमरान ख़ान ख़िलाफ़ फ़ैसिलो ॿुधाए छॾियो आहे। सेनेट जी चूंड में PP 100% कामयाबी हासिल कई। इमरान ख़ान खे जेको कुझु करिणो आहे अदम एतमाद जी तारीख़ खां अॻु करे वठे। मकानी चूंडनि लाइ PP तयारु आहे। चूंडनि लाइ इलेक्शन कमीशन सां मुशावरत करे तारीख़ तय कंदी। मुखालिफ़ रहमान शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में अहम अख़बाराई शहबाज शरीफ़ ऐं ॿियनि जवाबदारनि ते 25 मार्च ते फ़र्द जुर्म लागू थींदो। FIA मनी लॉन्ड्रिंग केस में लिखत में हुकुम जारी करे छॾियो। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त अमेरिकी फ़ौज खे यूक्रेन न वणींदासीं। नेटो जे 1 इंच जो मुकमिल ताक़त सां दिफ़ा कयो वेंदो। यूक्रेन में रूस सां जंग न कई वेंदी। नेटो ऐं रूस में तकरार जे नतीजे में 3 आलमी जंग थींदी। मुल्क में कोरोना वायरस विगे 6 मरीज़ फ़ौतुनि जो अंग 30,304 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 571 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 15,61,083 थी वियो। कोरोना वायरस जी आकारी शरह 1.54% रही। डॉक्टर नौशीन काज़मी जे मुबैन आपघात वारो मामिलो एडिशनल एंड सेशन जज चांडका मेडिकल कॉलेज जी गर्ल्स हॉस्टल पहुतो। एडिशनल एंड सेशन जज लाड़काणो सुहेल परवेज़ कुरैशी हॉस्टल जो मुआइनो कयो। चांडका मेडिकल कॉलेज इंतज़ामिया सुहेल परवेज़ कुरैशी के नौशीन वाक़े जी आगाही ॾिनी। नओं कोट वेझो नारियुनि खे अगवा करण खां वारे मामले में अॻुभराई DNA में ज़्यादती जी तस्दीक़। हिकु नारी ऐं हिकु निंगरी सां इज्तिमाही ज़्यादती बाबति DNA रिपोर्ट अची वई। जवाबदार नवाब टंगड़ी ऐं ग़ुलाम हैदर टंगड़ी जा जुज़ा मुतासिर नारी जे जुज़नि सां मैच थी विया। कश्मीर वेझो ॻोठ हाजी ख़ान शहर में फायरिंग। नौजवान अब्दुल अलीम शहर मारिजी वियो। कोटी जी वेझो ॻोठ में छण फ़कीर कांदड़ो में पुराणी दुश्मनी तां नौजवान क़तल। ज़मीन ते सुतल नौजवान रशीद कांदड़ो खे हथियारबंदनि गोलियुनि क़तल कयो। ऐं डंडो बागो में तला रोड ते मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टक्कर। 1 ॼणो फ़ौत 6 ज़ख़्मी।